नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। वक्त कंधकोट मां ख़बर ॾींदा हलूं त ईदगाह मोहल्ले में पीरसन शख्स जो लाश हथ कयो वियो है। पीरसन 60 सालन जे शाह महमद बंगवार वल्द महमदान बंगवार ॿुधायो पियो वञे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो कंधकोट मां अवामी न्यूज़ रिपोर्टर जानी जोनसाल पंहिंजे हिन रिपोर्ट में। जी सर, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त कंधकोट ईदगाह माले में पीरसन शख्स जो लाश हथ कयो वियो आहे। पीरसन 60 सालनि जी शाह महमद वल्द महमदान बंगवार ॿुधायो पियो वञे, जंहिंखे घुटा ॾिनल हुआ। लाश नाली मां हथ कयो वियो आहे। इतला मिलण ते ए सेक्शन बी सेक्शन पुलिस खे इतला मिलंदे ई वाक़े वारी हंधि पहुती, जंहिं बाद लाश कंधकोट सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो। पोस्टमार्टम बाद लाश वारसनि हवाले कयो वियो आहे। लाश घर पहुचण ते घर में कोराम मची वियो आहे। एसएचओ गंवर मार जो चवणु आहे त वधीक जांच करे रहिया आहियूं। जी मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।